जी मतिलबु हाँ मतिलबु उन ॾींहुं इहा जेका ॻाल्हि थी ऐं साईं वरी उन जे लाइ असांखे थोरो ॻाल्हियूं पाण असांखे ॿुधायईं ऐं मां ॿुधियूं जेके संदसि वॉइस में त साईं फ़न सम्झे पियो सिर्फ़ु शाइराणो फ़न। ऐं शाइराणो माना बहर वज़न या छंद विद्या या ॿियो जेको आहे सो भई बेत आहे उन जो घाड़े टोपनि जो आहे या मिसाल वाई जो घाड़े टोपनि जो आहे। इहे जेके शयूं आहिनि इन खे रुॻो शायदि साईं सम्झे पियो त इहो फ़नी पासो आहे। बाक़ी जंहिं फ़न जी मां ॻाल्हि कयां पियो उहो बि त कारीगर जो कमाल आहे। जो मूं चयो त हिकिड़े ई वक़्तु लतीफ़ जे शाइरी जॾहिं असां पढ़ूं था त उन में हिकिड़े ई वक़्तु हिकिड़ी माना उनजी हुजे थी मजाज़ी जंहिंखे चइजे त भई हालतुनि ते उन खां पोइ सुर सां लाॻापियल जेके शयूं आहिनि ऐं मसलन जेकॾहिं मारवी आहे त मारवी जो बि उन तमसीली बयानु थिए थो ऐं उन साॻी शइ जो वरी रूहानी मतिलबु निकिरे थो। जीअं उन ॾींहुं मूं इहो बैत पढ़ियो या ॿिया खोड़ सारा अहिड़ा बैत आहिनि जिन में इहो कमाल जी ॻाल्हि आहे त भई अॼु जी हालतुनि जी ॻाल्हि बि उन में आहे ऐं उन खां पोइ उन सुर जी बि ॻाल्हि उन में आहे जेको तमसीली तौरु लतीफ़ खयों आहे हुन में मतिलबु मारवी हुजे ससुई हुजे ऐं उहो साॻे वक़्तु रूहानी सबक़ बि आहे। इहा जीअं तव्हां अलाए कहिड़ो बैत उन ॾींहुं चयो पिए पंहिंजो रामकलीअ में त हा इहो बैत मां सम्झां थो त ॿ टिनि रिसालनि में कोन्हे बैत न आहे पर वाई आहे। उहा वाई घणनि रिसालनि में न आहे शाहवाणी वारे में शायदि इहा वाई आहे ऐं मुंहिंजे नज़र में उते ई गुज़री आहे काज़ी में बि आहे काज़ी में मुंहिंजो रिसालो न पढ़ियल आहे उहो बाक़ी जेको आहे अरवाणी जो आहे गुरबख्शाणी जो आहे इन्हनि में न आहे। त इन हवाले सां मां फ़न उनखे नथो चवां तव्हां उनखे ॿियो नालो ॾियणु था चाहियो त उहे मूंखे सभु थोरो सम्झायो मां पाण सम्झणु चाहींदुसि। जेका मां ॻाल्हि कयां थो त मां खे उहो छा चवणु घुरिजे उहो फ़न जेकॾहिं फ़न न आहे त आख़िर छा आहे। मां अवां जंहिं ॻाल्हि ते ज़ोर जेका ॻाल्हि बयानु करणु घुरिजे पई मारवीअ जे बेतनि में या मां पाण हिकिड़ो शागिर्दु आहे लतीफ़ यादि जो ऐं उनखे जेकॾहिं थोरी वंड विरस्त कयां त उहो सम्झां थो त हिकिड़ो इहो कमु आहे लतीफ़ जो त पंहिंजे वक़्त जी बयानी करे ऐं उन में वरी रूहानी सम्झ समाए रखे। हिकिड़ी जॻह ते ॿ ॻाल्हियूं मतिलबु मारवीअ जी ॻाल्हि कयूं ऐं ईअं पोइ ॿियनि सुरनि ते बि अचे थी त उमिरि जी क़ैद जी ॻाल्हि खेत सां वफ़ा जी ॻाल्हि ऐं मिटीअ जे जमाली पासनि जी ॻाल्हि उहा उन वक़्तु थरजी सिधी अकासी जी पर जंहिं महिल उहा त ॻाल्हि करे त कुन फयकून जो मुंहिंजो वाइदो थियलु आहे। हा इन ते पाण खे ॻाल्हाइणो आहे वधीक न का कुन फयकून हुई न को लिंग लहम बणियो हो न बुत में अञा की आदम मूं तव्हीं सी संग इहा असांजा सुपिणी इन ते थोरो तव्हां रोशनी। मां उन ॻाल्हि ते ॻाल्हायां थो त मूंखे लॻे थो त इहो जेको शाइरीअ जे फ़न जो जेको इहो लतीफ़ वटि पासो आयो आहे असां सम्झूं था त इहो हुनजो वहदानी कमाल आहे जेको लतीफ़ जो वटि हिकिड़ो सभिनी खां वॾो कमाल आहे। पर जेका शाइरीअ जो फ़न असां जेके शाइरीअ जो फ़न चवंदा आहियूं न पुॼंदा शइ हा उहा इहो फ़िक्र आहे इहा फ़िक्र जी वहदानियत आहे इहा फ़िक्र जी वॾाई आहे जो जेकॾहिं उमिरि खे थो ॾिसां उमिरि खे ऐं उहो मारवीअ खे खणण वारी जेका हालत आहे हुनजी पंहिंजे मुल्क लाइ तड़प आहे इहो सॼो सच आहे ऐं एतिरो सच आहे। अच्छा लतीफ़ खे जिन माण्हुनि रूहानी पासो ॾिनो त बाबा हीउ जेको माण्हूअ जो वजूदु आहे इन खे रूहानी पासे ईअं ॻाल्हि ईंदो आहे मारवी हुन मुल्क जी आहे हिन दुनिया में उमिरि हुनखे क़ैद करे आयो आहे हिन बुत में ऐं वरी हीअ होॾे मोटी वञण थी चाहे हीउ जेको रूह में जेको बंदि थियो आहे इन जे करे हू चए थो छो त जॾहिं न का कुन फयकून न का मूरत माल त असां चवंदा आहियूं न त बाबा जॾहिं ख़ालिक चयो पंहिंजे मख़लूक खे त वाइदो यादि कयो अलस्तु बिरब्बिकुम अलस्तरवान खे जॾहिं कनि पयोम कालू भला कलवसी तॾहिं चयोमि तई वेल कयोमि वचन वेड़ी चयोसि। हाणे इहो जेको बेत आहे इहो बेत चवंदा आहिनि फ़क़ीर त बाबा इहो त हीउ जेको वचन वेड़ीचनि सां जेको हिन रूह उहो त रूह कयो हो न उहो मारवीअ त कोन कयो ऐं मारवीअ जी ॻाल्हि सां त इहा शइ इन करे सिधी ज़माने जे तौर ते इन करे ठहिकी कोन थी बीहे उहा कहाणी उहो जेको वतन जो जेको प्यारु प्रेम हो उहो त हिन दुनिया जी ॻाल्हि आहे या हिते जी ॻाल्हि आहे। कमाल इहो आहे त उहे ॿई ॻाल्हियूं एॾो बराबरि थियूं हलनि
जो उन खे रूहानी पासे खणंदड़ माण्हू सॼो सफ़र तइ थो करे त बि किथे खुटे कोन थो। ऐं जेकॾहिं सरकार हुन में हिकिड़ी शइ आहे, जेकॾहिं जासूस मां ॻाल्हायां त इहो जेको पासो आहे सरकार जो, छोकी तव्हां सिर्फ़ु रूहानी चओ था, बिल्कुलु रूहानी आहे, सफ़र बि रूहानी आहे, ॻाल्हि रूहानी आहे, पर इहो दरअसल वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो जेके असां चऊं था, जेके ॿार भई वहदतुल वजूद जो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। हाणे इहो आहे वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो। वहदतुल वजूद जे फ़लसफ़े खे जेकॾहिं आम सादनि लफ़्ज़नि में बयानु कजे तॾहिं जी माना आहे त वहदतुल वजूद माना काइनात में हिकु वजूद आहे ऐं उहो अलाह जो आहे। ॿिया जेके वजूद आहिनि उन्हनि जो को वजूद कोन्हे। उहो जीअं हिकिड़ी जाइ ते लतीफ़ बि इहो इशारो ॾिनो त टे ॾाम भांइज टे होत मिड़े हिकिड़ो, अली नबी बि कोन्हे, होत मिड़े हिकिड़ो। हाणे हिते इशारतनि इहा बि साॻी ॻाल्हि थियल आहे, वहदतुल वजूद टे ॾाम भांइज टे होत मिड़े हिकिड़ो। हाणे हिते अली नबी ॻणायो आहे, असांजे नज़र में को ॿियो थो टे ॻणे त उनजी मर्ज़ी आहे, उनखे बि हक़ु आहे, असांखे बि हक़ु आहे, तव्हांखे बि हक़ु आहे। असल जॾहिं हिकु वजूद जी ॻाल्हि थिए थी त चए थो न का कुन फयकुन हुई, न का मूरत मां, न का सुद सवाब जी, न को गर्ज़ गुनाह, हिकाई हिकु हुई वहदानियत वाह, लखियाई लतीफ़ चए ॿुझंदड़ गा, अखियुनि ऐं अरवाह उहा असांजा सुखड़ी। जॾहिं कुझु कोन हो, अञा अलस्तु बिरब्बिकुम अलाह कोन चयो ऐं न को कुन फयकुन चई, उन खां पहिरियां जी ॻाल्हि थो लतीफ़ करे त उन वक़्तु असां वचन वेड़ीचनि सां कयो, उहो इहो हो त जेकॾहिं रूह बि पैदा न थिया हा त उन खां अॻे बि वहदतुल वजूद हो, अलाह ताला जी ज़ात मौजूदु हुई ऐं उन जे इल्म में सभु कुझु हो। उन जे इल्म में साईं तव्हां बि हुयो, मां बि हुयुसि, मारवी बि हुई त लतीफ़ बि हो, ऐं उहो वचन वेड़ीचनि सां उतां जो आहे, उते जो पासो इहो वचन आहे। इन जे करे हाणे जेकॾहिं इनखे खोले तव्हां ॾिसंदव या जंहिं बि पासे तव्हां वेंदव त उहो बिल्कुलु ईअं थींदो त वहदतुल वजूद अञा बि अयां थी थो। पढ़ाड़ो सोई सॾु वरवाईअ जो जेलहीं, उहा अॻे गॾु ॿुधण में ॿ थिया। सो ईअं ई आहे त जीअं सिजु मौजूदु आहे, उनजो वजूदु आहे, पर किरणनि जो वजूदु सॼे सिज जे तवसुत सां आहे। सिजु मौजूदु आहे त किरण अंदरि बि टुटी पवंदा ऐं नज़र ईंदा, पर सिजु न हूंदो त किरण गुम थी वेंदा। ईअं असां जेकॾहिं आहियूं, असांजा वजूद आहिनि, काइनात जे ज़रे ज़रे जो वजूदु आहे, उहो अलाह ताला जे वजूद जे तवसुत सां आहे। ऐं पोइ हिते वरी जेका ॿी ॻाल्हि अचे थी कुल ऐं जुज़ जी, जेकॾहिं उन ते था ॻाल्हायूं त पोइ माण्हू चवनि था तव्हां काफ़र आहियो ऐं तव्हां जेको आहे मुस्लमानी मां निकिरी आहियो ऐं अलाए छा था चओ, हर शइ अलाह आहे। कुल जुज़ मां इहे जेको आहे सो मुराद तव्हां सम्झो था कतिरो ऐं गुलज़म। हाणे हिकिड़ो कतिरो खणी पाणीअ जो ॿाहिरि उछलींदासीं त उहो जज़ब थींदो ज़मीन में, उहो कतिरो थियो। दिलि में विझंदासीं त उहो कतिरो चवंदो मां दिलि एतिरो पाणी आहियां, उनखे हक़ु आहे, उनखे इन चवण जो हक़ु आहे। पर जे उहो कतिरो कुलज़म में वञे थो, समुंड में था विझूं त उन कतिरे खे हक़ु आहे त उहो चवे त मां समुंड आहियां। हीउ मामिलो बि ईअं आहे, जेके अलाह जा फ़क़ीर, अलाह जा वली जेके चवनि था त मां अनल हक़, त इन जी सिधी माना ईअं कोन वठिबी त पोइ सिर्फ़ु जंदू हुजे त मां अलाह आहियां। हाणे सच करे पुछो त जेकॾहिं को सूफ़ी आहे ऐं उहो चवे त मां बि आहियां, रुॻो इहो चए न मां बि आहियां, इहो कुफ़र आहे सूफ़ी जे लाइ। मां फ़क़ीर लाइ थो चवां, रुॻो ईअं चए त अलाह बि आहे तॾहिं कुफ़र अथसि। हाणे हिते दरअसल जॾहिं अनल हक़ जी ॻाल्हि करे थो, यानी पंहिंजे वजूद जी, पंहिंजे जिस्म जी नफ़ी करे चए थो ॿियो कुझु ई कोन्हे को, अनल हक़ सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। उनजी माना ईअं वठिबी, अनल हक़ उते चए थो माना मां बि न आहियां, सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे जेका तव्हां सां मुखातिब आहे। इहे हिकिड़ा आहिनि पंहिंजो टेक्निकल पासा चओ, इनखे या हक़ीक़ी पासा चओ, इहे आहिनि ऐं इहे लतीफ़ ॻणाया आहिनि। ऐं तव्हां लतीफ़ जे हिकिड़े हिकिड़े शेर, हिकिड़ी हिकिड़ी सिट खे पढ़ंदव, तव्हांखे इहो जेको आहे वहदतुल वजूद जो जेको रूह उहो झलकंदे नज़र ईंदो, छुलकंदे नज़र ईंदो, ज़ाहिर पट पियो आहे त भई लतीफ़ छा थो चए। बाक़ी इहा वॾी ॻाल्हि आहे, इहो कमाल जी ॻाल्हि आहे त हुते चए थो त ॿारु पीए मां ॿुकड़ी, मतिलबु मिठो मुंहुं लॻोसि, मिठो बि नथो वणेसि, माना दरिया जो पाणी बि नथो वणेसि ऐं समुंड जो पाणी बि नथो वणेसि, ॿारु बि नथी पीए, मिठो बि मुंहुं लॻेसि, जीअं चयो वञे मुंहुं लॻो आहे अहिड़ो जो वणी कोन थो। इहो पुराणो मुहावरो अथव त अलाह मुंहुं लॻो आहे।
हाणे हिते एॾे मिठो मुंहुं लॻोसीं माना इहा कान्हे का त मिठो पियो पी अथई या मिठो पीअणु घुरे थी। हिते बि आहे त हिन मिठे खां बि इनकार अथसि त दरिया जो पाणी बि न पीबो। मिठो मुंहुं लॻो त कोन थो वणेसि, मुंहुं लॻोसि माना नथो वणेसि। ऐं अबर जे आसिरे सिर्फ़ु उहो ककर जे मींहं जे पाणी जे आसिरे ते जेको आहे ॿुपड़ी पई आहे अंदरि, ऐं उहा जॾहिं इहो सॼो तंग कढे थी माना तकलीफ़ काटे थी जॾहिं, त पोइ उनखे माणकता मिलियोसि जो तंग कढियाई तार में, माना तॾहिं हुनखे मोती मिलिया विरसे में, जॾहिं हुन तकलीफ़ सठी एॾे पाणीअ में, एॾे जेका अथाह समुंड में बि हू उञ मरे थी। इहो हुनजो इन ते चए थी त मारवी खे जॾहिं उमिरि खणी आयो साॻियो त भई हुनखे कोट में बंदि कई, हर शइ हुई, जेकॾहिं मारवी ॾिसे त हर शइ हुन वटि मौजूदु करे ॾिनी उमिरि, पर उते तंग कढियाई, उते तकलीफ़ सठाई, पर पंहिंजे सत्र खे न विञाई ऐं पंहिंजे ॻाल्हि ते क़ाइमु रही। वाझाए वतन खे आउं जे हिते मुयासि त बोर मुंहिंजी सुमरा किज पवण पास मुया जियासि हा ॾिज ॾाॾाणे ॾे जे मज़ा वञण वास तुंहिंजे इन्हनि अगरबत्तियुनि जी ज़रूरत कान्हे मूंखे जो पासे ऐं पोइ मुया ई जियासि वञे मड़ मरी रड़े। हाणे इहो आहे त मारवी खे बि तॾहिं असां अॼु ॻायूं था जॾहिं मारवी तकलीफ़ ॾिठी न थी ने ख़ूबसूरत छोकिरियूं त खोड़ थर जूं ॿियूं बि हूंदियूं ऐं थी गुज़रियूं हूंदियूं, उन्हनि खे बि तकलीफ़ आई हूंदी, पर हाणे मारवी जेका ख़ासि इहा हिकिड़ी मतिलबु तकलीफ़ सठी जेका आलम आश्कार ॻाल्हि थी, इन जे करे मारवी अॼु मारवी आहे। ऐं इहो मारवीअ जे सुर जो तमसील में इन जो मतिलबु थिए थो। ऐं रूहानी तरह इहो आहे त तव्हांखे दर्द ज़रूरी आहे, दर्द खां सवाइ कमाल न थींदो, जमाल न थींदो, मज़ो कोन थींदो, मंज़िल कान माणंदी। जेकॾहिं मंज़िल माणणु चाहियो था त तकलीफ़ सहो ऐं दर्द जो धूणो, दर्द जे इश्क जो धूणो जंहिं वण खे ईंदो आहे उनजो सभु ख़राबियूं सम्झो त छणी किरी पवंदियूं आहिनि, जंहिंजो धूंहों न थींदो आहे, यानी पारो साड़ींदो आहे शइ खे त उन में धूंहों न निकिरंदो आहे, पर उहो सड़ी ऐं खाक थी वेंदो आहे। त लतीफ़ सरकार जो इहो सॼो जेको आहे ईअं आहे। मां इहो जेको पासो आहे न, इहा जेको हुनजी फ़िक्र जी जेका गहराई आहे, वुसअत आहे, माना जंहिंमें हू जेका इहा रूहानी ॻाल्हि आहे, इहा हिकिड़े ओड़े सुर में थो करे जेको सुर लतीफ़ खां पहिरीं बि ॻायो वियो आहे। लोक दास्ताननि में सुघड़ाइप में ऐं जेके लतीफ़ जा खां थोरो अॻु जा जेके शाइर आहिनि क्लासिकी दौर जा, उन्हनि मारवी ॻाई आहे। ऐं इहो किसो ऐं इहो बि असां लतीफ़ खे फ़न, इहो लतीफ़ जो फ़िक्र जो पासो आहे, उन ते थोरो पोइ अचूं था त उहो रुॻो रूहानी पासो बि कोन्हे, छो त जंहिं शइ असांखे घणो ॾिनो आहे उहो मारवीअ जो उहो पासो आहे जंहिं इहा ॻाल्हि साबित कई त माना जेका थर जी मिटी आहे, थर जी वारी आहे, उहा मूंखे हिननि माण्हुनि खां वधीक अपील थी करे, वणे थी। ऐं मां सम्झां थी मुंहिंजो शऊरी तौर जे करे मां तुंहिंजे सोन वारनि शयुनि खे ऐं पैसनि वारियुनि शयुनि खे या जेको तूं ॾिए जेको मूंखे ॾींदो, इन्हनि खे मां सम्झां थी त इहे पैसे वारियूं आहिनि, उहे बि इन्हनि खे रद्द करे ऐं पंहिंजे मुल्क वञण ते खे अवलियत ॾियां थी। इहो बि उनजो असांजी दुनिया जी जेका वतन जो लाॻ आहे, वतन जी मोहबत आहे, उहा ज़ाहिरी पासो आहे, उहा रूहानी वारो पासो कोन्हे, छो त इन में मां इहा इहो बि कयो बिल्कुलु तव्हां हुनजे तव्हांजो ख़्यालु आहे ऐं उनखे फुरे बि नथो सघिजे कंहिंजे ख़्याल खे, कटे बि नथो सघिजे। बाक़ी इहो मूंखे हक़ आहे त मां हुन ख़्याल ते एतिराज़ कयां या मिसाल मां नथो क़बूल कयां हिकिड़ी शइ। इहो छो था चयो त भई जेकॾहिं हुबुल वतनी जी ॻाल्हि लतीफ़ करे थो सिधी सही चिटी त बाबा हुबुल वतनी आहे, मारवीअ में हुबुल वतनी जी ॻाल्हि आहे, मां चवंदो आहियां ससुई में जदोजहद जी ॻाल्हि आहे, पर हाणे उनजो रूहानी पासो छो न हुजे भला? तव्हां चयो रुॻो कोन्हे त रूहानी वेठा सम्झूं, माना इहो ग़लति थींदो, इहो कीअं थींदो ग़लति उन ते ॻाल्हायो। ॾिसो माना मारवीअ में ख़ुदि एतिरी वुसअत ऐं एतिरी ताक़त उन सुर में हुई जो असांजी जेके जिदोजहदूं रहियूं आहिनि, क़ौमी जिदोजहदूं, उन्हनि में जेकॾहिं असां लतीफ़ जी मारवी पढ़ी आहे त असांखे पंहिंजे वतन जे जुमिले मोहबतुनि जो सबूत बि मिलियो आहे ऐं दग बि मिलियो आहे मारवीअ मां। खारा ख़बर ॾे में ॿिया वारीअ मंझि वथाण,
साथियुनि खे सैयद चे भरियो ॾियनि भाण उमिरि इहा अमाण साबित रखिजे सूमर। हाणे इहे जेके निशानियूं आहिनि इहे ज़ाहिर जूं आहिनि। लतीफ़ जो इहो कमाल आहे त उन्हनि साॻियुनि दास्ताननि ऐं साॻियुनि सुरनि मां के सुर सफ़ा अहिड़ा तमामु घणा मिस्टिक आहिनि ऐं तसौफ़ी आहिनि रूहानी आहिनि जेके सफ़ा उन्हनि में तमामु घणी हेकड़ाई आहे वॾाई आहे। त इहे जेकी जिदोजहद वारियूं अलामतूं आहिनि ऐं वतन जी मोहबत वारी अलामत आहे। शाइर जी इहा बि वॾाइप कोन्हे जो हू पंहिंजे क़ौम खे पंहिंजे अवाम खे अहिड़ो दगु ॾिए थो जेको अमल में आणे न सघिजे। मिसाल तसौफ़ जो जेको गर आहे रूहानियत आहे उहा हिकिड़े पासे खां फीलिंग जो अहसासु आहे। मां उन ज़ात खे पंहिंजे पाण में या मां हिकु थी सोचां थो वदत कसरत थी वारो वजूद मूं में अची थो वञे। पर भला इहा वॾी ॻाल्हि कोन्हे त हिकिड़ी औरत पंहिंजे बंद में पंहिंजे मुल्क खे सारे थी ऐं उहो अहिड़ो थी सारे जो हू पाण उहो जेको बादशाह आहे उहो पाण परेशान आहे ऐं ॿियो माना ॾिज ॾाॾाणे ॾे जे मज़ा वलड़ियुनि वास ऐं माना मुयाई जियास जे वञे इहो जेको भला ही असां जेको तजुर्बो कयो आहे पंहिंजनि क़ौमुनि सां ऐं भला मिटीअ खां वधीक भला का शइ आहे छा। इहो जेको ज़ाहिरी प्यार आहे हा बातिनी तरीक़े सां छो न असां मञूं था त इहे सभु पासा हुन में हिकिड़े में आहिनि पर ज़ाहिरी पासो जेका जिदोजहद वारो पासो आहे उन खे जेकॾहिं असां हिते सम्झी ऐं अमल में न आणींदासीं असां क़ौमुनि पंहिंजनि जूं तक़दीरूं बि कोन मटाईंदासीं। लतीफ़ असांजी बाबा तव्हांखे ॾिस न हाणे मारवी वीचारी खे ईअं थोरी चवणु अचे हा जीअं लतीफ़ चयो आहे। मारवीअ जो जेको ऐं मतिलबु सवेरे मां जेका ॻाल्हि कई उनखे तव्हां ॾाढो फार्मर खणी आयो त साईं या इन जी माना हीअं थींदी या मिसाल तव्हां जेको चओ था साईं तव्हां जो फनी पासो न फिक्री पासो आहे माना उनखे तव्हां हिकिड़ो नालो ॾिनो त लतीफ़ मारवीअ जे इन सिक खे हिनखे इहो जेको ठाहे जोड़े पेश कयो। मारवी थोरी चयो त मूंखे जेको आहे उते वलड़ियुनि जो वास ॾिजो ऐं जेको आहे ऐं उतां जेको आहे अगरबत्तियूं न ॾिजो। इहो त लतीफ़ न्याल ॾापो ठाहे ॾिनो दास्तान मां खणी लतीफ़ जे हिकिड़े सिट में जेको आहे सॼा दास्तान लिखियल हिकिड़ी सिट में। मां उन ॾींहुं बि शायदि हुन ते ॻाल्हायो त लतीफ़ हिकिड़ी जाइ ते चयो न मतिलबु मूमल राणे जी कहाणी टिनि सिटुनि में आहे। काल गॾियोसीं कापड़ी बाबू भिखारी सामी सीलो सिर ते माला मोचारी ॾेई ॾेखारी फटे दिलि फ़क़ीर या फुरे दिलि फ़क़ीर। त हाणे हिते सॼी कहाणी जेका आहे उहो अचे थो फ़क़ीर खां पुछनि था ऐं उन खां पोइ हू सॼो ॿुधाए थो त मूमल अहिड़ी माड़ी ठहिराई आहे मां हुनजो मारियल आहियां ऐं उतां ई मूमल राणे जी कहाणी शुरू थिए थी। पोइ वञे थो ऐं जेको आहे मूमल राणो बि वञे थो बादशाह बि वञे थो अमीर ऐं उहो भटी बि वञे थो त माना कहाणी शुरू थी वई ऐं बंदि बि थिए थी हिकिड़े बि टिनि सिटुनि में। या मोरड़े जे सुर में आहे त घूरींदे घूर पिया घूर घूरियाऊं मेकर मारियाऊं मलाहन मों संदरा। हाणे उन हिकिड़े सिट में सॼी कहाणी आहे छापे घूरियूं छापे ॾिठूं छापे जाचियूं माना इहो फन आहे। फन आहे इहो फन बि आहे फिक्री फन आहे फिक्र सां फन आहे। उन में टई चारई शयूं गॾाइनि रूहानी रम्ज़ बि ॾियणु उनखे हालतुनि ते बि ठकाइणु डूंगर डना नूं मतिलबु ससुई जे केतिरनि ई सुरनि में आॾो टकर टर मतारो रेतियूं थियनि। हीअ जदोजहद आहे त माना पंज सुर लाॻीता मिटाई जेको आहे सो ससुई खे ॾिना। उन में तव्हांखे त इहे पंज यादि हूंदा हुसैनी आहे देसी आहे या आबरी आहे पोइहारी आहे त ऐं माज़ूरी। त हाणे पंज ई सुर लतीफ़ हिकिड़ी ससुई ले चया पर ॿियनि बि केतिरनि बैतनि में ॿियनि सुरनि में जेको आहे तव्हांखे ससुई मिलंदी। त इहो छा हो ससुई जी अकेले सिर औरत जेका निकिरे थी जबल जाॻे थी ऐं साम्हूं जेको आहे सो सभु कुझु ॾिसे थी अॻियां राओ रुॻजी रुञ मथा मरे उञ का ॾिए पारा थो प्रिय खे तव्हां मूंसां गॾु न हलियो सर्दियूं ऐं मां पाण वींदमि ऐं पोइ तोपची वेठा आहिनि अॻियां शिकारी वेठा आहिनि डूंगर डना नूण मूं पार्क पुछिया हेकलियूं हलनि जे से ताकुन संदी तूण ई औखी भूण सुहानरीअ न सुथरी। त इहे शिकारी जेके तके था वेहनि उन्हनि जे इहा उन्हनि जी ख़बर आहे ससुई खे पोइ वञे थी राय जी बि ख़बर अथसि रुञ जी बि ख़बर अथसि ऐं जेको आहे जबल जे लाहनि चाढ़नि जी बि ख़बर अथसि उहे लाहियूं ऐं चाढ़ियूं आहिनि हेठायूं मथायूं आहिनि। त माना इहो लतीफ़ जो कमाल आहे।
शाइरीअ में अॻे ईअं कंहिं बि शाइर जेको आहे सो न चयो आहे। इहा ॻाल्हि कंहिं बि शाइर न कई आहे। तव्हां 3 दफ़ा इहा ॻाल्हि कई, उन ॾींहुं पंहिंजे वॉइस में बि कयो, अॼु बि चयो त ॾाढा सुघड़ हा, ॾाढा शाइर थी गुज़रिया लतीफ़ खां अॻु में। अहिड़ी वुसियत कंहिं बि शाइर जी, दुनिया जे कंहिं बि शाइर जी कान्हे। मां इहो दावा थो करियां त लतीफ़ जंहिं अंदाज़ सां इन्हनि, ऐं ॾिसो न वरी लतीफ़ जो ॾहसनामो अथव, तव्हांखे त ॿुधायो हूंदो, फ़क़ीर साईं असांजो बि उस्तादु हो साईं फारूक महराज पर, उन असांखे घणो कुझु सेखारियो। असां संगत मां फ़क़ीरनि मां असां पिरायो जेको 2-4 दाणा असां ईअं कोन्हे को त असां आलिम आहियूं, असां बिल्कुलु जाहिल अणपढ़ियल आहियूं, सची ॻाल्हि इहा आहे। ईअं उमी आहियूं, पर हाणे उमी आहियूं त उमी जिते ॻाल्हाए थो उते ॿिए कंहिं खां ॻाल्हायो न। हिकिड़ो को बेत पेश त कयो न कंहिंजो, कंहिं अरबी दान जो, कंहिं सिंधी दान जो, कंहिं फारसी दान जो, भली रूमी ताईं, रूमी खे लतीफ़ कोट कयो आहे ऐं साईं कबीर खे जेको आहे कोट कयो आहे लतीफ़, पर उते बि उन्हनि जी बि एॾी वुसियत नथी इहा मिले जेका हीअ ॻाल्हि आऊं कयां थो। फ़िक्री पासा जेके लतीफ़ जा आहिनि, फ़नी पासा आहिनि, ईअं कंहिंजा न आहिनि मुंहिंजे नज़र में। इहो असां इहो सुवालु पाण वॾो हा ऐं न जे दाइरनि खां परे आहे। त हू उन्हनि खां मथे इहो असांजो शायदि भेटण जो बि सम्झ में असांजी ॻाल्हि नथी अचे। सबबु इहो आहे त हू पंहिंजनि न रुॻो पंहिंजनि ख़ितनि जा ऐं पंहिंजनि पासनि जा, पर हू दुनिया जा वॾा शाइर आहिनि। ऐं माना एतिरा वॾा शाइर आहिनि जो रूमी साईं जो एॾो असरु आहे कबीर ते, इन जो लतीफ़ ते, ऐं मूं चयो त कोट कयो अथसि। हा माना ॿारहा सो ऐं केॾा उन्हनि जो जेको कमु आहे उहो बि तमामु वॾो शइ तव्हां सम्झो त जेका लतीफ़ जो दौर हो, उहो लतीफ़ जे दौर में छंद विद्या हुई कान ॼण। उन वक़्त में सिर्फ़ु जेको बहर वज़न फारसी जा शाइर, अरबी जा शाइर, उहे घाड़ेटा उन्हनि जा। लतीफ़ सभिनी खां परां हूंदी ऐं पंहिंजी सिंधीअ में जेको आहे छंद ते सॼी शाइरी करे, कोई शेर कोन्हे को लतीफ़ जो बहर वज़न। मां सम्झां थो त मेशाह इनायत सां लतीफ़ जी कचहरी थी आहे, जॾहिं मेशाह इनायत हुन आख़िरी उमिरि में आहे, त बेत जो जेको घाड़ेटो आहे, जेको बेत जो जेको फ़नी टेक्निकल पासो आहे, उहो लतीफ़ जो फ़न जेको लतीफ़ जो बैत ऐं वाईअ जे वज़न में आहे। मां इहा थो ॻाल्हि कयां त फ़िक्र धणीअ जो असांजे सिंध जे ख़िते में रही करे हिननि हालतुनि खे ॾिसी करे हुननि को इन करे मथां आहे जो लाज़मी हुननि सिंध कोन ॾिठी ऐं हुननि जी शाइरीअ जो मैदान सिंध न आहे। कबीर जी शाइरीअ जो मैदान उत्तर हिंदुस्तान आहे। उन्हनि खे जेकॾहिं असां चऊं त बाबा लतीफ़ कबीर खां वॾो शाइर आहे त उहो असां शायदि खिलंदा। इहा भेट करे कोन थी सघिजे न। इहो दुनिया जे शाइर मूं इहो चयो त लतीफ़ जेकॾहिं कबीर खे पढ़े थो, उतां का शइ वणेसि थी त खणे थो, हुनखे कोट थो करे। जेकॾहिं रूमी खे पढ़े थो त उनखे कोट थो करे, पर ॻाल्हि पंहिंजी अंदाज़ सां करे थो, हुननि जी पंहिंजे अंदाज़ सां आहे। ईअं जे अंदाज़ सां लतीफ़ पेश कयो आहे त भई धरती बि हुजे ऐं जेको आहे ॻाल्हि बि हुजे ऐं रूहानियत बि हुजे, ईअं घटि रहियो आहे। महिरबानी।